पंजाबी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों रिव्यू करण वारा आहियूं मेगा सोप सीरियल पंजाबी। अचण वारा एपिसोड ज़बरदस्त धमाकेदार दिलचस्प थियण वारा आहिनि। इन में दोस्तों तव्हांखे हिकु बहितरीनु शइ ॾिसण वटां मिलंदी, उहा आहे सांवल जेका कहाणी ॿुधाए रहियो आहे वॾे साईं जी ऐं हसीना जे इश्क जी ऐं हसीना ऐं जाबिर जे इश्क जी। चाकर ख़ान खे इहा ॻाल्हि न वणंदी, पोइ बि सांवल उनखे सम्झाइण जी कोशिशि कंदो, चवंदो तो वटि बर्दाश्त ई न आहे त मां तोखे छा ॿुधायां। सांवल चवंदो अञा तूं मूंखे क्लियर करे ॿुधाए। सांवल इहो चवणु चाहे थो त जाबिर ऐं हसीना जो इश्क हुयो, ॿिन्ही गॾिजी करे वॾे साईं खे मारियो आहे। तुंहिंजे भाउ खे बि ज़हर इन्ही ॾिनो आहे। इहे सभु कड़ियूं गॾाए करे सांवल चाकर ख़ान खे ॾींदो, पोइ बि चाकर एतबार न कंदो, चवंदो अञा कुझु राज़ ॿुधाए। सांवल चवंदो ठीकु आहे, इहे काफ़ी 8-10 किस्तनि 15 किस्तनि ताईं सांवल इन्हनि खे राज़ ॿुधाईंदो रहंदो, कहाणी हलंदी रहंदी। होॾो जाबिर ऐं रुंडो शरारतूं कंदा रहंदा। मतिलबु हिकु ड्रामो ईअं बणिजी वेंदो मिक्स अचार ऐं ज़बरदस्त ड्रामो हिन टाइम वञी रहियो आहे ऐं कामयाब बि थी चुको आहे। ऐं सांवल जो किरदारु सभु खां बहितरीनु लॻे थो दोस्तों, यानी हाजन तीवणे साहब पंहिंजो करेक्टर सुठे नमूने सां निभायो आहे। मूंखे हिन ड्रामे में सभु खां वधीक सांवल जो किरदारु वणियो, छो जाबिर ॾिसो न, जाबिर हिन ड्रामे में लूसी जा लफ़्ज़ बि इस्तेमालु करे थो, इहो ग़लति आहे।